वफ़ाक़ी हुकूमत सिंध के एतमाद वठण बदिरां ऐं CCI जी मंज़ूरीअ खां सवाइ बड़बांग इलाइक़े चोलिस्तान खे आबाद करण लाइ तकरारी केनाल कढण जी मंज़ूरी ॾिनी आहे। अवां हुन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? मंज़ूरी कॉन्स्टिट्यूशनली ग़लति आहे, छाकाणि जो इन जे लाइ जेको सर्टिफिकेट न ॾिनो, इरसा जेको सर्टिफिकेट ॾिनो त सिंध जे मां एतिराज़ कयो, उहो इरसा जो सर्टिफिकेट वरी CCI में चैलेंज थियल आहे। माना सिंध गवर्नमेंट वाटर अवेलेबिलिटी चैलेंज कई आहे CCI में, जेको कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन इहो आहे त जेकॾहिं किथे इख़्तिलाफ़ थिए त पोइ तव्हां CCI में वञो, त जॾहिं अञा पाणीअ जो फ़ैसिलो ई कोन थियल आहे त उन खां अॻु में हिनखे मंज़ूर करणु जेको आहे सो अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। पहिरीं पॉइंट इहा आहे। ॿी पॉइंट इहा आहे त ख़ुदि प्लानिंग कमीशन जे वर्किंग पेपर में ऐं ख़ुदि कुझु रिज़र्वेशन हुयूं ऐं पंजाब खे चयो वियो त तव्हां ॿुधायो तव्हां कहिड़ो पाणी किथां सरेंडर कंदव, छाकाणि जो हिन वक़्तु सॼो पाणी जेको आहे पाकिस्तान में सूबनि में वाहन में कैनाल्स में 10 डेली जे हिसाब सां विरायल आहे ऐं किथे बि सरप्लस पाणी कोन्हे। हर साल शॉर्टेज थींदी आहे। तव्हां पाण ॾिसंदा त सिंध में 30-35% शॉर्टेज, पंजाब में शॉर्टेज। त शॉर्टेज जे पीरियड में तव्हां नवां कैनाल खणणु ऐं नयूं एरियाज़ूं आबाद करणु हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो क्रिमिनल ॻाल्हि आहे। इन में जेको अल्टीमेटली जेको नुक़सानु थींदो सिंध जो थींदो, छाकाणि जो पंजाब में जेका बि शॉर्टेज थिए थी, मां जेको रिकॉर्ड ॾिठो आहे त सॼो सिंध मां पाणी ड्रा थो थिए पियो। पंजाब में हिन वक़्तु अधु पाणी जेको आहे इंडस मां थो अचे पियो। जेकॾहिं पंजाब जेकॾहिं 46 मिलियन एकड़ फीट पाणी इस्तेमालु करे थो, 23 सिंध जो आहे, 22 पंजाब जो आहे। ऐं जॾहिं त 1945 1948 खां अॻु में हिकिड़ो क्यूसेक बि सिंधु दरिया जो पंजाब में न वेंदो हुयो। ऐं हाणे जेको आहे पंजाब अधु सिंध जो पाणी थो खणे पियो ऐं सिंध में परमानेंट शॉर्टेज आहिनि। जेका तव्हां क्रॉप एकरेज ॾिसंदव त पंजाब जी वधंदड़ आहे, सिंध जी घटंदड़ आहे। गुज़िरियल 70 सालनि में सिंध में एतिरी आबादी कोन वधी आहे जेतिरी पंजाब जी वधी आहे। इहे सभु अञाण इन ॻाल्हि जा आहिनि त असां सां ज़्यादती थी रही आहे। इन लाइ त या त असांखे पॉलिटिकल गवर्नमेंट खे स्ट्रांग एक्शन करणु खपे, छाकाणि टेक्निकल लेवल CDW में हाणे विया पॉलिटिकल लेवल ते एकनिक इज़ अ पॉलिटिकल फोरम। उते सिंध गवर्नमेंट जी नुमाइंदगी ख़बर न आहे केरु कंदो। जेका जाम जाम शोरो साफ़ करे त वधीक बहितर आहे, छाकाणि हुनखे वधीक पाणी जी ख़बर आहे। इन मसइले लाइ एकनिक में विढ़णो पवंदो। ऐं अॻे बि एकनिक में असां रोकायोसीं। घोड़ो साहिब जॾहिं हुयो त ग्रेटर थल जा जेके 2 प्रोजेक्ट आहे से रुकियल आहिनि, जेके हाणे एकनिक अप्रूव न कया, छाकाणि सिंध गवर्नमेंट स्ट्रांग एक्शन वरितो। त हाणे उन खां वधीक स्ट्रांग एक्शन खणणो पवंदो, छाकाणि डेलिबरेटली अटेम्प्ट आहे। डिप्टी चेयरमैन प्लानिंग कमीशन टेक्निकली ऐं पॉलिटिकली ग़लति कमु कयो आहे, छाकाणि इहो कंट्रावर्शियल हुयो। इन जो सर्टिफिकेट अञा ताईं कंट्रावर्शियल आहे। CCI में केस पियल आहे ऐं इहो जेको आहे सो ऐं तंहिंखां पोइ इन जो सिंध खे तमामु घणो नुक़सानु थींदो, छाकाणि जो हीअ अञा हिकिड़ो पार्ट आहे। छाकाणि जेको ग्रेटर चोलिस्तान जेका स्मॉलर चोलिस्तान आहे जेको उहो 60 लख एकड़ ते मुश्तमिल आहे। हे अञा सिर्फ़ु 4 लख जो प्रोजेक्ट आयो आहे। इहो प्रोजेक्ट खे फबी वियो त अॻिते ॿियो प्रोजेक्ट ईंदो, तंहिंखां पोइ ॿिया प्रोजेक्ट ईंदा। इन करे हीउ प्रॉपर टाइम आहे त सियासी क़यादत महिरबानी करे सिंध जे हक़नि खे ॾिसे ऐं सियासी तौर इन खे मुखालफ़त करे। जेकॾहिं तव्हां एकनिक में नथा वञो त पोइ तव्हांखे वरी कॉन्स्टिट्यूशन नेशनल इकोनॉमिक काउंसिल में वञिणो आहे। ऐं जेकॾहिं CCI में तव्हां केस नथा खटो त तव्हांखे पार्लियामेंट में वञिणो आहे। इहे सभु पॉलिटिकल आइनी फोरम आहिनि। जेसिताईं इन्हनि सभिनी फोरम में नथो फ़ैसिलो थिए त इन वॾी महिरबानी फज़लुल्लाह कुरैशी साहब KTN न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ।